तो कातिल जबरा रूडवा रूडे जा छोरा आहिनि पर हे उन्हनि जे साम्हूं न पाण थो ॻाल्हाए सघे न मूंखे ॻाल्हाइण जो छॾियो अथई शायदि त सभु तव्हांजे ख़िलाफ़ आहिनि ॿार जेसिताईं बि ॻाल्हि थो कयां हर माण्हू मूंखे इहो थो चवे कातिल त पंहिंजे घर में विहारे वेठो आहीं ॿाहिरि कंहिंखे थो ॻोल्ही हिकिड़े मां तुंहिंजो कातिल आहियां त मूंखे मारे छॾ पूरो करे छॾ मूंखे तॾहिं त मां कुलपत अंतिमी खां बचियल आहे जेकॾहिं तूं बि इन खां बचणु चाहीं थी न त हल मूं सां तूं वञी भली दिलि जो ॿार हल्को करे अचे जे मूंखे ज़रूरत पई न त मां पाण ई हली वेंदसि सड़ंदी रहोसि आड़ में मूंखे छा आहे रत त वरी बि तुंहिंजे ई जिस्म जो सुख कंदो वञण खां पहिरीं ॿुधायो त वञा सिकू एतिरो कमज़ोर न आहे जो पंहिंजे भाउ जो पलाक करे पलाक कंदुसि लाए वॼाए कंदुसि जहिड़ो पलाक कंदुसि सॼो ॻोठ यादि रखंदो तोखे ख़बर पइजी वई त पलाक थींदो कीअं आहे सोप सीरियल पंजाबी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंधी TV HD ड्रामा।